घड़िया जी मुझे सामो एकड़ो मंजर तो अचे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम दे दौर जो वाक़ियो मुझे अखिन जे आडो गुजरियो। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम एकड़ी पुरानी कब्र जे मथों अची बीठो चोए तो कुम बिइज़्निल्लाह। अल्लाह उनके मौजूदो दिनो हो के जे मथों इहो जो लफ्ज़ पढ़ंदो वो मुर्दा जिंदा थी पवंदो। मुर्दा के जिंदा करण वारी ज़ात अल्लाह जिया। ईसा नबी जिंदा जिंदा केर कंदो शामिल लिखियो पियो हुवा युहयी व युमीत। हुवा युहयी जिंदा भी वो कंदो मारिंदो भी। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो चुस कुम बिइज़्निल्लाह उथी बीठो फिट लक जी जो हमरा उथी बीठो उन जी दाढ़ी में अधो अशावार अधो कारावार उन जे अखिन मां जनो भो नजर पोवते टके पो पुछा पो करे यार दे त ख़बर तुजो नालो छाए। उन चयो त मां नूह नबी जो पुटु आ। कंजो काडे रहियो नूह अलैहिस्सलाम काडे ईसा अलैहिस्सलाम। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां सुवाल कयो केड़ो जे अशी दाढ़ी में तशावार इब्राहिम नबी खां बाद में बयाग में अशावार ही कोन होया। यार एकड़ी गाल तो समझा अशी दाढ़ी में अशा जेके वार इब्राहिम नबी खां बाद में थे आगे में तो कोन आ पो तुझे अश दाढ़ी अधो अशिया अधो कारिया चे जने ऐलान थियो कुम बिइज़्निल्लाह हुआ त मां जने वफात कई में तने दाढ़ी कारी ऐलान थियो कुम बिइज़्निल्लाह मां समझम क़यामत अची वई भव में हाणे जो हाणे दाढ़ी ई थी वई चे एडो वडो अरसो तू कब्र में गुजारियो आ छा तो समझे। हाय हाय चवे तो अल्लाह जा नबी पैगंबर ईसा हजारे साल मुझे मौत के थी विया न पर निड़ीअ में अञा भी सकरात जो कोड़ो जायको बीठो। अञा सकरात जी कोड़ाने ओ मुझा कल में पढ़ंदड़ मुसलमान यार मौत जी तैयारी कर मौत जी तैयारी कर। एकड़ा सीरत जे किताबन में जुमला लिखया बयान दिल चवे थी त जुमला बुधायूं वञा। अल्लाह सही शादी ऐं मौत जो मंजर अजीब रखियो वा। एक शादी जो मंजर आ बो मौत जो मंजर आ। तवज्जो करे शादी नमाज जो भी और टाइम थी वियो आ। एक शादी जो मंजर बो केड़ो ये बई बराबर किया यार घोट जेला भी नौ वगो इंदो आ तब वफात वारे जेला भी नौ वगो इंदो आ। घोट के वगो भी नौ पाराइंदो आ त मैयत के वगो भी नौ पाराइंदो आ। घोट जेला अतुर भी नौ इंदो घोट जेला साबुण भी नौ इंदो त मैयत जेला अतुर भी नौ साबुण भी नौ। ऐं हीअं भी पुछो कंदो हलंदो आ जे टाइम ते यार घोट वारो वक्त इंदो या मैयत वारो वक्त इंदो हीअं पुछो कंदा घोट जो वगो आयो अलाए कोन आयो। हेॾे पुछा कंदो आ त कफन आयो आ अलाए कोन आयो आ। उन जे वगे जी पुछा कंदो आ त घोट जो वगो आयो कि न कोन आयो। हेॾे छा पुछा कंदो आ त कफन हेॾे पुछा कंदो आ त कफन आयो अलाए कोन आयो। होॾे पुछा कंदो आ त निकाह पढ़ाइण वारो आयो अलाए कोन आयो। हेॾे चवंदो आ त जनाज़े पढ़ाइण वारो आयो अलाए कोन आयो। पढ़ायो हुन ते भी वेंदो पढ़ायो हिन ते भी वेंदो। अल्लाह अकबर यार मंजर लफ्ज़न ते नज़र त कंदो हल। होॾे जंहिं टाइम ते ऐलान थींदो आ त घोट जो वगो अची वियो हेॾे चयो वेंदो आ त कफन अची वियो। अवा घोट जा लटा खणी आया हेॾे चवंदा वा कफन पहुची वियो आ। निकाह पढ़ाइण वारो काथे आ जनाज़ो पढ़ाइण वारो काथे आ यार मौली साहब निकाह पढ़ाइण वारो अची वियो। हेॾे चवंदो आ त अल्लाह अकबर जनाज़े पढ़ाइण वारो अची वियो। अड़े मौके ते एड़ी घड़ीअ में जवान हलिया विया कंहिंखे पतो कोन पियो।
अधु डी अग में तवा मोबाइल ते ॾिठो हूंदो असांजे तालके गंबट में कच्चे में पोड़े के पुटड़ा भी बहा बिनी बच्चन जी गड्डू शादी पर यार जॾहिं हुन सां मुक़ाबलो कंदो कबो आ त हो नाराज़ थी वेंदो आ बच्चा ॾिनई शुक्र न कयोसे अखियुनि जे आॾो बच्चा जवान थिया शुक्र खुशियूं अखियुनि सां ॾेखारियईं शुक्र वरी जो उन टेम ते हर उहो कम कयोसे जंहिंमें नाराज़ थिए पोइ लाज़मी कॾहिं कॾहिं वरी पकड़ बि अल्लाह अकबर यार तवज्जो त कर मां पंहिंजे बयान खे पूरो करण वारा थोरो ॿ त ॿुध जंहिं टेम ते शादीअ जे मौके ते शराबो कबाब जो महफिलियूं हलियूं राग रंग जी महफिल हली पतो ई न पो एडी फायरिंग थी वई फायरिंग में ॿई घोट वफ़ात करे विया केर बे के गोली न लगी ॿई घोट हलिया ओ ये हार पातल मेहंदी लगल के खबर त इहा शादी मातम में तब्दील थी वेंदी घोड़न घोटल जीअणो थोरा ॾींहड़ा कॾहिं मंझि कोटल कॾहिं राही ऋण जा तवज्जो कर अल्लाह अकबर रब सही छल तोखे मूंखे सही सम्झ नसीब फरमाए खोड़ अहिड़ा वाक़िया तव्हां बि नेट फेसबुक ते पढ़ंदा हो केड़ा केड़ा मां बुधाया इन पासरे नथो वञा बस जेका मां गाल खईम त कीअं बुजुर्गन बिनी शैन के बराबर यारन का पढ़ाइण वारो मौलवी साहब अची वियो आ हेडे चोंदो त जनाज़े पढ़ाइण वारो मौलवी साहब अची वियो आ हेडे भी पुछो थींदी आ होडे भी पुछा थींदी आ मौलवी साहब घोट को चोंदो तुजा वडा वारस काथे आहिनि छा हेडे पुछा थींदी आ तुजा वारस काथे आहिनि हेडे पुछा थींदी आ हिन जा वारस काथे आहिनि अब हेडे भी पुछा होडे भी घोट जे टेम ते घोट चोंदो आ मुंजा वारस बीठा आहिनि अल्लाह अकबर उन टेम ते मौलवी साहब वरी हीअ शइ पुछा कंदो आ यार ॿुधायो त को शर्त त कोन्हे को घोट जे वारसन मालिकन खां पुछा थींदी आ ॿुधायो त सही को शर्त त कोन्हे को हेडे जनाज़े वारे टेम ते पुछा थींदी आ कंहिंजो कर्ज त कोन्हे को पुछा होडे भी थिए थी पुछा हेडे भी होडे को शर्त त कोन्हे हेडे को कर्ज त इन घड़ीअ ॾिसजांइ त तूं कुल्हा पराए हक़न खां खाली खयूं थो वञे या कुल्हनि ते पराओ बार थी इन टेम ते ॾिसजांइ तुझे कुल्हनि ते के यतीम जो हक़ त रहियलु न आहे तुझे कुल्हनि ते के न्याणीअ जो हक़ त रहियलु न आहे तुझे कुल्हनि ते भेण जो हक़ त रहियलु कोन्हे तुझे कुल्हनि ते के बेवा मिस्कीन यतीम जो हक़ त रहियलु कोन्हे ओ सोना जेके परावा बच्चा रोआरींदे यादि रखजांइ मथां उन जा लुड़क तुझे बच्चनि खे सुभाणे रोआरे न विझनि जेके रड़े सड़े पोयन जे ला कंदे मता पोया बाबा साईं पोयो कुल भी न पढ़ने ओडे पुछा थींदी आ को शर्त त कोने को हेडे पुछा थींदी आ को कर्ज त कोने को हेडे निकाह पढ़ाई जियो होडे जनाज़ो पढ़ाई जियो निकाह वारे पासे दे मुर्क हुंदी आ जनाज़े वारे पासे दे लुड़क हुंदा सफर कंदा हो रस्ते सा रोड सा सफर कंदा हो न हिकड़िन गाडिन में टहक नजर ईंदव ॿियन गाडिन में पार नजर ईंदव रोड सागो या रस्तो सागो या किन के हो अज़हक व अबका चवे तो कंहिंखे खिलाईंदो आ कंहिंखे रोआरियो कंहिंखे खुशियूं ॾेई खिलाया कंहिंखे गम ॾेई हेडे यार निकाह पढ़ाई जियो होडे जनाज़ो पढ़ाई जियो हेडे निकाह घोट जे कड जानी थई घोट अगम्या जानी कड थई हेडे जनाज़ो अगम्या कांदी कड थई हां सही
घोट अॻियां तो हले जानी पोयों हेॾे जनाज़ो अॻ में तो हले कांधी पोयों जंहिं टेम ते घोट कुंवार जे कमरे जे वेझो पाचंदो आ त छा चवंदा हो यार निशानी तौर हिकिड़ो अजरक रखोस बाक़ी सामान हार लाहे ॿधो अब हिकिड़ो हार छॾियोसि हिकिड़ो अजरक बाक़ी ॿियो सामान लाहे कंहिंमें ॿधो ओॾे खटोलो डोली कबर ते पाचाईंदो आहे चवंदो आहे त बा सामान लाहे ॿधोसि हिकिड़ो छड़ो अजरक छॾियोसि सामान होॾे बि लथो सामान हेॾे बि घोट खे कुंवार जे कमरे में पहुचाए चवंदा हो सभु निकिरी अचो यार खे सामीअ में सुमारे अदा हिक ॿिन खां सवा सभु उते दरवाजो बंद करे चवंदो आहे दबा हाणे घोट पेर खटाइनी हेॾे ताक ॾेई सामी बंद करे चवंदो आहे दबा तोखे बि पेर खटाए उते नज़र कजाए हिन सोड़े घर में इते बिजली हली वेंदी रड़ियूं कंदा हूं ऊंदहि थी वई बाबा सही हाणे दफ़नाए आयासीं का हुयो रोशनीअ जो इंतज़ाम कमरो 14x15 जो रखजाए कुछ हवादार हुजे उते त बाबा फिरण जेतिरो भी कमरो न थई सुतो पियो हूंदे सिधो त पासीरो भी न थी सघंदे न काॾऊं हवा रोशनदान रखजाए जी उबस न थे उते त रोशनदान भी न थई कर भी सोड़ो थई ऊंधाई वारो थई बाबा कब्रिस्तान एड़ी जाइ आ कब्रिस्तान एड़ी जाइ आ जाते माण्हू खे ॾींहं जो वञणो भी भउ थींदो जाते ॾींहं जो वञण भी भउ थींदो आहे उते सभई पंहिंजा अज़ीज़ करीब अकेला जंग में बयाबान में सुता पिया थी उन घर जी तैयारी कजाए उतों जे लाइ तैयारी कजाए उते छा कम ईंदो उते इहो क़ुरान कम ईंदई निमाज़ कम ईंदई तौहीद कम ईंदई अबे अम्मा जी फर्मा बरदारी कम ईंदई महबूब जी सुन्नत पंहिंजे चेहरे ते सजाए आलमन सां मोहब्बत मस्जिद सां मोहब्बत असांजे सिंध जा बेहतरीन खतीब मिठड़े आवाज जा मालिक हर साईं अब्दुल गफूर भुट्टो साहब दामत बरकातुल आले जन पहुची चुका आहिनि उन्हनि जो तफ़सील बयान थींदो मां अव्हां खे इहो ई अर्ज़ रखण आयो आहियां इहा दुनिया फानी जहान फानी जेको कर कब्र जे लाइ कर जेको कर आख़िरत जे लाइ कर आए भी हथे खाली वींदे भी हथे खाली अल्लाह से शल तव्हां असांखे हिन दुनिया में कब्र ऐं आख़िरत जी तैयारी नसीब फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल